ऐं हो मुस्लमान वञी थियो, कोई एतिराज़ु कोन्हे। न्याणियुनि जे शादियुनि जो मामिलो मीरपुर ख़ासि जे अंदरि डॉक्टर गोवर्धन मशहूरु डॉक्टर आहे, उनजी न्याणी कंहिं क़ाइम ख़ानी नौजवान सां हुनजो प्यार जो नातो जुड़ियो, उन सां शादी करणु पिए चई त डॉक्टर गोवर्धन मज़हबी रवादारी जो माना अमीन थी करे डॉक्टर गोवर्धन पंहिंजे न्याणियुनि खे ॾाज ॾावण ॾेई पंहिंजे घरों रुख़सत करे उन क़ाइम ख़ानी नौजवान सां परणाए ॾिनियूं। त कंहिं बि सिविल सोसाइटी जे माण्हू, कंहिं बि रोशन ख़्याल माण्हू हुन ते एतिराज़ु कोन कयो, कंहिं बि हिंदू धर्म जे माण्हू हुन ते एतिराज़ु कोन कयो त डॉक्टर गोवर्धन हे छा कयो आहे। छो डॉक्टर गोवर्धन शौरी तौरु जेको फ़ैसिलो कयो, न्याणियुनि पंहिंजे दिली तौरु कंहिंखे पंहिंजो वर चूंडियो, उनजे वालिदेन उनखे इज़त सां रुख़सत कयो, कंहिं बि माण्हू एतिराज़ु कोन कयो। नतीजे में छा थियो त उहे ई काकड़ियूं डॉक्टर गोवर्धन खत्री जे घर मोटी आयूं ऐं उनखे उनजे जेको वर हुयो संदन मुड़ुस ने तलाक ॾेई रवानो करे ॾेई छॾियो डॉक्टर गोवर्धन खत्री वटि। अॼु बि उहे न्याणियूं पंहिंजी ज़िंदगी बसर कनि में तलाक़ी याफ़्ता सूरत में। अचो ॿिए पासे त जेके बि न्याणियूं मज़हब तब्दीली जे इन ज़मरे में अचनि थियूं, उन्हनि खां सभ खां वेही पुछे ठीकु आहे, मज़हब इस्लाम दीन फितरत आहे, असांखे एतिराज़ु कोन्हे। माण्हू ईसाई बि थी वेंदा आहिनि, जिनाह जी धीउ पारसी थी वई हुई, हिन मुल्क जो बानी आहे, उहो पाण खे इस्लाम जो ठेकेदार चवंदो हो, हुनजी धीउ पारसी थी वेंदो, कंहिं कोन पुछो। माण्हू शौरी तौरु जेको मज़हब अपनाए उन खां असांखे कोई एतिराज़ु कोन्हे, पर मज़हब इस्लाम जे मुक़दस नाले में माण्हुनि जे इज़त नफ़्स सां खेॾणु, माण्हुनि जे न्याणियुनि खे अगवा करणु, इस्लाम जे नाले में, इस्लाम जे सरबुलंदी जे नाले में उन्हनि खे जबरी तौरु जेको आहे उहो ज़ना जो निशानो बणाइणु, उनखे ब्लैकमेल करे मज़हब तब्दील कराइण वारो जेको इहो सिलसिलो आहे, इहो न इस्लाम दोस्ती जे ज़माने में अचे थो, न मुल्क दोस्ती जे ज़माने में अचे थो, इहो मुल्क जे आइनी ऐं बुनियादी इंसानी हक़नि जे भञकड़ी जे ज़मरे में अचे थो।